मौजूद आया बबरलो सखर बाईपास से जिते 6 तकरारी किनारन खिलाफ अज चौथे ॾींहुं भी सरापा एहतजाज आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं उन्हनि जो छा चवणु आहे। जी साईं, हे तव्हांजो छा चवणु आहे? असां टे ताली हुरजमा जो आवाज़ है। असां 43 में असां बंद हुआसीं जॾहिं साम्राज पलीत अंग्रेज़ हुयो। 47 में पाकिस्तान ठहियो। असांजो उन टाइम में नारो वतन या खफ़न आज़ादी या मौत। असां हिन वक़्तु उन नारे सां क़ाइमु आहियूं ऐं ही जमायत अॼु बि भेज पगार करे बीठी। असां हिन वक़्तु जेको बबरले बाईपास ते असांजे नौजवान भाउरनि वकीलनि साहिबनि ऐं उन सां न्याणियूं भेनर भाइर पोढ़ा सगीर नंढा बच्चा अचे पंहिंजा सिर खणी ऐं हाज़िर थिया आहिनि। असांजो जियापो पाणी आहे। असांजो जियापो पाणी आहे। असां जेकॾहिं कदम पोइ त कॾहिं बि न हटंदो जेसि ताईं सिरीअ में असांजे में साहु हूंदो। असां हुनखे ॿुधायूं था त अॼु बि माफ़ी वठे हिन क़ौम खां ऐं हथ मथे खणी पंहिंजे घर वेह त सुठी ॻाल्हि आहे। तूं सदर थी, एतिरा पादर लॻा अथई, एतिरी तुंहिंजे मुल्क में गद्दारी जो नालो पियो आहे, पोइ बि तूं घर वञी वेही रह त तुंहिंजी अॼु बि इज़त आहे। माफ़ी वठ, मां चवां थो त माफ़ी वठी ऐं वेही रहण त हीउ धणो अञा वधंदो वेंदो ऐं पोइ त न हटंदो। हिन जो क़दम अञा अॻिते इस्लामाबाद ते वधंदो इंशा अल्लाह ताला। तूं ॾिसंदे त हीउ कीअं था अॻिते वधनि। जी चाचा, तव्हांजो छा चवणु आहे? 6 किनारी असां सभिनी माण्हुनि खे जेके बि हिते आया आहिनि, जीअं सिंध जा आहिनि, तरक़ी पसंदि जा आहिनि, जा इमरान ख़ान जा माण्हू आहिनि, पी साईं जा हुर आहिनि, सभिनी खे असां गुज़ारिश था कयूं त हिकु ई नारो हणो त उहो नारो हुनजे मुंहं ते चपाट न पर पादर लॻे। असां हुरनि पाकिस्तान ठाहिण खां वठी हिन महिल ताईं असां जंगियूं कयूं आहिनि। केरु हुजे जेको असांखे ॿुधाए त असां 47 खां वठी जंगियुनि में आहियूं। 65 जी जंग हुजे त बि पी साईं जा हुर आहिनि। 71 जी जंग हुजे त बि असां हुर आहियूं। हिन कराची विकिणी ॾिनी, बिटो निज़ाम कयो त बि असां हैदराबाद में हुर हुयासीं। पादर हणी ऐं उहो असां बिटो निज़ाम हिन खां वापसि वरितोसीं। ऐं हींअर 2010 में ॿोॾ जो पाणी हो त उन ॿोॾ जे पाणीअ ते असां हुर हुयासीं। ही हुन बंद खे भॼाइण जे लाइ कोशिशि पिया कनि पर न भॼी सघिया। असां बंद जो पहिरो ॾिनोसीं ऐं असां बीठा आहियूं जंहिं